लाड़काने खां जावेद पीरज़ादो जी रिपोर्ट मुताबिक़ वारह जे रहवासी CSS जे तयारी कंदड़ नौजवान अली मोहम्मद बिरोही खे कारे इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां क़त्ल करे लाश गायब करण वारे अमल ख़िलाफ़ मक़तूल जे वारसनि पारां लाड़काने में एहतजाज कंदे आर्मी चीफ सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस नोटिस वठी असांखे इंसाफ़ ॾियारीनि। अली मोहम्मद जो लाश असांजे हवाले कराइनि। केस तां हथ खणण लाइ मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांजी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे। काल्ह मक़तूल अली मोहम्मद बिरोहीअ जी अमड़ अबू बकर बिरोही बिरादरी जे माण्हुनि नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो। हुन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां केस तां कॾहिं बि हथ न खणंदासीं। अदालत में केस हलंदड़ आहे। हाणे इस्लामाबाद सुप्रीम कोर्ट आॾो एहतजाज कंदासीं। आर्मी चीफ ॾांहुं इंसाफ़ लाइ क़ुर पाक खणी वेंदसि। 19 महीना गुज़री चुका आहिनि। हिन महिल ताईं इंसाफ़ न थियो आहे, न बाडी मिली आहे। पुलिस मदद नथी करे। जवाबदारनि सां उन्हनि जी मिली भगत आहे, जॾहिं त रमज़ान बिरोही, खानू बिरोही समेत धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांजा चाचा अली मोहम्मद बिरोहीअ खे धोखो वठी क़त्ल करे लाश गुम करे छॾियो आहे। पुलिस जांच बाबति लोकेशन मेहर नवाब शाह जवाबदारनि ऐं अली मोहम्मद जे मिली अथनि। उन ते जांच हली रही आहे। असांजो केस सिंध हाई कोर्ट कराची में बि हलंदड़ आहे। अमीन मेंगल फ़ैसिलो थियो त जंहिं जवाबदार ॾोह जो एतराफ़ कयो त अली मोहम्मद खे क़त्ल करे लाश रोहिड़ी कैनाल में उछलाए छॾियो।